नासिन डॉक्टर ईसा डायग्नोस्टिक लेबोरेटरीज़ तरफ़ां हैदराबाद में डॉक्टर्स की फैमिलीज़ लाइ फेस्टिवल मुनक़िद कयो वियो। तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी इन रिपोर्ट में। फेस्टिवल में हैदराबाद, कराची, मिर्फुखात समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे डॉक्टरनि पारां फैमिली सां अची करे शिरकत कई। फेस्टिवल में शरीक थियण जो चवणु हो त डॉक्टर ईसा लेबोरेटरी पारां कयल ही फेस्टिवल हिकु बहितरीन क़दम आहे। हिननि चयो त अॼु असां हिते पंहिंजी फैमिली सां अची करे ॾाढो इंजॉय करे रहिया आहियूं। जॾहिं त हिन फेस्टिवल में ॿारनि जे लाइ प्ले एरिया, मैजिक शो समेत म्यूज़िकल प्रोग्राम बि मुनक़िद थियल हो। जॾहिं त अलन फ़कीर जे पुट फ़हीम अलन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो पिणु कयो। उन मौके ते फेस्टिवल में ईंदड़ डॉक्टरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ईसा लेबोरेटरी एंड डायग्नोस्टिक सेंटर पारां हिकिड़ो डॉक्टर्स जे लाइ न्यू ईयर जो फेस्टिवल रखियो आहे, जेको कंप्लीट फैमिली फेस्टिवल आहे, जंहिंमें डॉक्टर्स पंहिंजी फैमिलीज़ सां गॾु आया आहिनि, इंजॉय कनि पिया। ॿारनि जे लाइ मैजिक शो रखियो आहे, डॉक्टर्स जे लाइ म्यूज़िकल प्रोग्राम रखियो आहे, डिफरेंट एक्टिविटीज़ रखियूं आहिनि। छो त जीअं ई पुराणो साल असांजो ख़तमु थियो आहे, ईंदड़ नए साल जी नेक तमन्नाउनि सां गॾु असां नए साल जी शुरूआति कई आहे। जहिड़ी सिचुएशन में डॉक्टर्स गुज़रिया आहिनि कोविड जी सिचुएशन में, त हाणे असां हिकिड़ो बहितरीन माहौल क्रिएट कयो आहे। दरअसल डॉक्टर ईसा लेबोरेटरी वारा इहा हिन जी पहिरीं कोशिशि न आहे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे यादि आहे ऐं ही गेले गेले माण्हुनि खे बज़ोर मोहब्बत चवंदा आहिनि कि तव्हां लाज़मी अचो। प्लांटिंग जो डे थियो, ईअं डोनेशन जो डे थियो या ब्लड डोनेशन जे लाइ हिननि सदाई माना आवाम सां ताउन कयो आहे ऐं हिन जी मोहबतूं जेके आहिनि से असां मक़रूज़ आहियूं हिननि जी मोहब्बत जा। वाकई जेको प्रीवियस ईयर हो उन में त असां ॾाढो टफ हुआसीं, ॾाढा कोविड जा पेशेंट्स हुआ, ज़ाहिर आहे सभिनी खे पंहिंजी ज़िंदगी जो थ्रेट हो, मास्क ऐं इहो। पर हींअर उन खां पोइ जेको काफ़ी हिननि सुठो इहो कयो आहे, ऑल द फैमिलीज़ आर रिलैक्स कनि पिया, इंजॉय कनि पिया। वरी मां चवंदुसि हींअर वरी ओमिक्रॉन वेरिएंट अचे पियो त पंहिंजो सोशल डिस्टेंसिंग ऐं प्लस मास्क ज़रूरी आहे, पंहिंजो वैक्सीनेशन कनि। हिननि चयो त अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल थियणु घुरिजनि त जीअं डॉक्टर पंहिंजे ॿारनि सां कुझु ख़ुशगवार लम्हा गुज़ारे सघनि। कैमरामैन यासिर कोराई सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।